अदा हीअ ॻाल्हि थो ॿुधायां लैला मजना जो दास्तानो। सो कन ॾेई ॿुधिजो भाइर। उहा निंगी पढ़ंदो स्कूल में नालो लैला हुसे। उन जो जुती पियो छिॼी। पोइ हुन पीउ बि मरी वियोसीं, माउ बि मरी वियोसीं। चाचे खे चयईं जी चाचा ॻाल्हि ॿुध, मां स्कूल थो वञा, मुंहिंजो जुती पियो आहे छिॼी। इहा महिरबानी करे चाचा हे खयों वञी मोचीअ खां ॻंढरायूं अचिजांइ। चई मां हाओ हे साईं। खणी जो जुती हलियो त निकिरी पियुसि पोयों की चाचा अॼु मां बि हलां थो। चई हली आ भला बा। वञी मोचीअ खे जूतो ॾिनई ऐं लैला बि निंगी अची हितां हीअं बीही रहियो वेही रहियो। हुननि जा अखियूं ॿिन्हिनि जा लैला जो मजने जो नालो मजनो होसि, पर कमु कंदो हो मोचको, मोची हो ज़ात जो। हुन से माना जूतो ॻंढे ॾिनई, अवाए पंहिंजो खण। हुन खयों त पोइ रुपियो हुजांइ ॿ रुपिया हुनखे ॾिनई पंहिंजो। त लैला वरी चयो चाचे खे निंगरीअ, चयईं चाचा मां बि ॾियांसि। चई बाजो दिलि कढई त भली तूं ॾींसि, मां छो नाराज़ थींदुसि। पोइ रुपियो हुजांइ ॿ रुपिया उन निंगरीअ बि लैला बि ॾिना उनखे मजने खे। पर हो त राति जो हू मोची, पर नालो मजनो होसि। ठहियो हो त थिया रवाना। चाचा ऐं भाइटिए माना हो ॿई थिया रवाना ॻोठ पंहिंजे। मजने बि चयो त हाणे मां वेही कहिड़ो हाणे जूता बीही ऐं राज जा मां ॻंढियां। ओहो बि उथी पियो। हुन वञी जांच पड़ताल मजने कयो त निंगरी ॻोल्हे वञी लधईंसीं लैला माना हुन में स्कूल में। पाण बि साईं मजनो वरी स्कूल में। मास्तर सबक ॾिनो लैला खे बि साईं हो मजने खे बि। अवा हाणे ॿई ॻाल्हियूं पिया था कनि, बाक़ी ॿियो कुल पीरनि था खई। न पढ़णु न करणु कुझु बि न। आख़िर मास्तरनि ॿिन्हिनि खे सम्झायो जी मां तव्हांखे ॾियां थो सबक ऐं तव्हां पढ़ो ई कोन था, तव्हांजो मर्ज़ी चाहे। चई साईं पढ़ूं पिया था, पढ़ूं पिया था। ठीकु आहे भाउ पढ़ो। ॿ ॾिहाड़ा टे ॾिहाड़ा गुज़री विया। हुननि जो कमु इहो ई। आख़िरकार साईं लैला जे चाचे खे वञी दाह ॾिनो त बाबा लैला जेका निंगरी तव्हांजो पढ़े थो, मास्तरनि वञी दाह ॾिनो त कोन था पढ़नि। हो मजनो बि माना पंहिंजो उहो बि कोन थो मथां सबक उन बि वरितो, पर का बि ॻाल्हि कान्हे। अबा हिते हो ॿिन्हिनि दाह माना ॿिन्हिनि जो लॻी वियो। चई दा हाणे ॻाल्हि हीअ आहे, खुता बि उस्ताद थो चए उन्हनि खे। चई खुता बि घणा अथई, विच में भला भित कढी छॾ। लैला खे हिन पासे माना तूं बीहारे छॾ, हुनखे वरी हुन पासे करे हुन क्लास में। हाणे खुता बि त बाक़ी छा, घड़ीअ में पिनड़ो करेसीं भित तयारु करे छॾियऊं। हुन थी होॾो पिए खोटियो लैला, मजने हुतां पियो माना भित खोटियो। आख़िर ॿिन्हिनि टुंग कयो भित खे। हो सबक ॾेई वञनि, हो हुनखे बि सबक ॾेई वञनि। हुनजो मुंहुं बि भित में उन माना टुंग जे नज़र में, उते बि अखि अड़ाए, हो बि माना अखि उन माना उन ई भित जी टुंग में। पढ़नि ई कोन था। ठीकु आहे। आख़िर छा थियो, दाह वरी लॻी वियो त बाबा मां त भित त कढियो, उस्ताद चयो मूं भित कढियो, हिकिड़ो हुन क्लास में हिकिड़ो हुन क्लास में। त पोइ भित टुंग करे ऐं माना पाण में पिया था ॻाल्हाइनि, पढ़नि त कोन था।
बद कल्याण तव्हांजी आहे मर्ज़ी। चई ठीकु आहे बसि नथा पढ़नि नथो लैला पढ़े न बसि घर बंदि करे थो छॾियांसि। अब निंगरीअ खे चाचा जेको होसि उन चयो त बसि बाबा तूं नथो पढ़ी त तूं हाणे घर वेही रह। चाचे जो चवणु करे हो घर वेही रहे। हाणे थी लैला हो मजनो स्कूल में आहे। लैला अहिड़ो कमु करे जो कुटीअ जो वटो ठाहे थी ॾिए माना बानीअ खे त वञी ॾेई आहे मजने खे स्कूल में थी। मजना हुजनि स्कूल में ॿ हो करे मजना चई जी जबाए लैला ॾिनोसीं कुटीअ जो वटो हे खाई ऐं मूंखे थांव ख़ाली करे ॾे। हो कुटी खाइण वारो त ॿियो होॾे त रस ई कोन पियो जेको सचो मजनो हो। हुन चयो बड़ा हे छा 5-6 ॾियारा गुज़री विया। लैला सोचियो त को न न्यापो न सनियो का बि शइ कोन थो माना मोकिले हे ॻाल्हि आहे छा। कुटीअ जो वटो ठाहे ॾिनई कप बि ॾिनई थाली बि ॾिनई। चई हे वञी मजने खे चइजांइ हे मूंखे पंहिंजे रत मां मूंखे भरे ॾिए। मजने खे चइजांइ त हीअ मूंखे रत थाली भरे ॾिए। चई हा मुंहिंजो न्यापो ॾियणु पोइ हाणे भरे ॾियई न ॾियई भरे ॾींदो त मां खणी अची तोखे ॾींदुसि। चई मजना चई जी चई भाई कुटीअ जो वटो बि अथई ऐं हे कप बि ॾिनई हे थाली बि ॾिनई चई रत मां। चई बाबा मां आहियां कुटी खाइण वारो बाक़ी रत ॾियण वारो मजनो हुन क्लास में अथई। हुन चयो वञ बिणा जा पुट हे त हो त परूथो थी वियो हूंदो। सिधो थी खणी वियुसि कुटी हुते। की मजना जी लैला पियो करे मजनो करे न सॾु कयई त हुन वरी जी लैला कयो आहे। पोइ भली बानी हुजे पर बानीअ खे कोन कयई। हुनजो तार जेको अंदरि जो हो सो बसि उॾियो। चइबा हे कुटीअ जो वटो बि ॾिनई हे थाली बि ॾिनई हे कप बि ॾिनई। चई त लैला चयो अथई त मूंखे हे रत मां भरे ॾे। कुटीअ जो वटो रखी अची पाण खे वढियईं अथई वढियईं पाण खे रत जो फुड़ो बि न किरियो थालीअ में। सिधो वरी हे वापसि वियो। पोइ वरी माना हुन मजने न्यापो लैला ॾेई मोकिलियईं। चई वञी चइजांइ त रत त मूं में कोन्हे बाक़ी हाणे मास चए त मां वढे टुके थाली भरे मोकिलियांसि बाक़ी रत त मूं में कोन्हे। इहो न्यापो ॾिजांसि वञी लैला खे। चई हा हाज़ुर बाबा मां न्यापो ॾींदुसि। सिधो वियो। चई छो थाली माना थखणो मोटाए आहे। चई लैला ॻाल्हि ॿुध मजना 2 स्कूल में कुटी खाइण वारो ॿियो बाक़ी रत ॾियण वारो ॿियो क्लास में परे में हो। पोइ मां तो थाली बि ॾिनो कप बि ॾिनो कुटीअ ॾिनो मां त चई मां आहियां कुटी खाइण वारो रत ॾियण वारो होॾे पोइते अथई। होॾे जो बि त सफ़ा हीअं कंडो थी वियो। मां न्यापो ॾिनोमांसि तुंहिंजो अची पाण खे वढ चाढ़ियईं रत जी फुड़ी बि न निकितो। हाणे तोॾे इहो वरी न्यापो मजने ॾेई मोकिलियो अथई। चई त रत त मूं में कोन्हे बाक़ी चए त मां मास माना थाली भरे ॾियांसि बाक़ी मूं में रत कोन्हे। चई हा चई हा ठीकु आहे। वरी साईं हिन अची खाधो वाधो मोकिलियो। हुन चयो मूं ॾे जो थाली मोकिलियो ऐं कप बि मोकिलियो ऐं हाणे बीह त मां बि इम्तिहान त वठांसि न। मजने चयो चइबा हाणे इहो मूंखे तो ॾिनो आहे लैला खे चइजांइ त मूंखे रत मां माना हीअ मूंखे भरे ॾिए थाली। हा
कि हा अची चई कि लैला ॻाल्हि ॿुधींदो मजने चयो अथई चई हे मूंखे थाली हे कप ही रत मां मूंखे भरे ॾे मुड़ी खणी अची आहे हाणे वधीक लाइ तुंहिंजी मर्ज़ी आहे लैला अची पाण खे वढि चाढ़ियईं लैला बि साईं हिकिड़ो फुड़ो वञी किरियो थालीअ में लैला मजबूर थी पियो त वञ बिणा जा पुट हिकिड़ो रत जो फुड़ो पोइ बि थालीअ में वञी पियो मजनो अलाए छा सम्झंदो पाण खे नौकर खे ॾिनई कुटी ठाहे चई वञी चइजांसि मजने खे मुंहिंजे भाइटे जो विहांउ मूं उते फेरी ऐं झुमर ॾिनो माना हय में ऐं मूंखां मजनो दिलों लही वियो इहो रत जो फुड़ो मुंहिंजे जान में इहो ई वञी पियो मूंखे इन ॻाल्हि जो मजनो माफ़ी ॾे चई हा चई ठीकु आहे हाणे साईं ओ रत जो फुड़ो हिनखे मिलियो हुननि मारू माण्हू हा न हुननि लॾो वरी खयों लॾो जो खयों त मानीअ खे चयईं त हाणे सुभाणे असां लॾो हितां खणंदासीं पोइ मजने खे चइजांइ जंहिं असां टपड़ खणी कुझु अॻु भरो वञूं पोइ अची पोइ चए असांजा हे थाम ठिकर अची ॻोल्हे हो माना कुटी ठाहे ऐं उते रखी छॾियईं नियापो मजने खे हुननि टपड़ कया मजनो बि चयो त हाणे मां छाजे लाइ वरी स्कूल में रहां मां बि नथो रहां अची उहो जिथे हुननि जो आस्थानो अची माना ठिकर ठोबर खोलियईं त ॾिठईं त भई हा कुटी जो वॾो ठहियलु आहे उहो खाई हेसीं पोयों पियो अथनि पर साईं हाणे लैला जे माइटनि खे ख़बर पइजी वियो त मजनो लैला जे मथां आशिक़ु आहे हाणे घर कोन थो वञे ने परे पिए थो मजनो वीचारो फिरे रड़ड़ो वञी लाथऊं हे परे पिए थो फिरे हुन चयो त ॿियनि सां हाणे कमु ठहे कीअं त ॿ टे ॾियारा गुज़ारे ॿियो टियों वरी हुननि टपड़ खयां वरी सही माना वञियो थाम ठिकर मजनो वरी ॻोल्हे वरी उहो खाई वरी वञियो गपल पंध करे वञण डभिरे एतिरो लॾो लाहिनि त हे बि वरी उन्हनि जे मजनो पोयो हुन चयो त भणा हाणे छा कयां आख़िरकार साईं खूह हिकिड़ो हुजे मजनो वञी उते बीठो खूह ते त लैला थरतिन सां दिला खयों पियो थो अचे खूह ते पाणी भरणु त थरतिन खे त ख़बर हो न त मजनो आशिक़ु अथसि लैला जे मथां चए थी लैला की जी कयां वधी की मजनो हाणे बीठो आहे खूह ते चवजांसि त हिन खूह खे गेड़ो ॾिए त असां दिला भरे ऐं झट में वञूं क्या हो थी चवांसि थो चई मजना हाणे लैला थो ॻाल्हाएसि की जी कयां चई हिन खूह खे माना हाणे गेड़ो ॾे त असां दिला भरे वञूं ॻोठु अबा ॾेई माना कुल्हो पंहिंजारीअ खे ऐं अची थो नार खणई खूह जो हो दिला भरियो हलिया विया ईअं न चयूं त मजना बसि न हलिया विया अबा पियो मजनो ओढ़ो पियो माना इहो खूह खे बसि झल न ॾिनई इहो बसि माना ॻिचीअ में पियल अथसि वरंदे ॿियो जो सुबुह थियो त लैला थी परे खां नज़र पियो थी वञ बिणा जा पुट मजनो त कल्ह खां वठी यको पिए थो माना खूह ऐं नार पिए थो गेड़े त हिन जा त बांधा ॿुड़ी विया थी तकिड़ो अचो थी दिला भरे ऐं मां मजने खे चवां त बसि त पोइ माना बसि कंदो न त बसि ई न कंदो दिला भरे ऐं हीअं रखी थी मजना चई बसि बसि त मजनो बीही वियो पंहिंजारी माना कोल्हे मां कढी ऐं बीही रहियो बीही जो रहियो त सही हाणे
4 पर ॾींहं जा 4 पर राति जा सॼो मुल्क पाणी करे छॾियईं। हो त दिला भरियूं हलिया विया। हुननि वञी वियो मानी धानी करे लैला वरी ॿियो टियों। चई हाणे कीअं हुनखे मानी अची बचाए त हुन माइटनि खे बि ख़बर पइजी वियुसि साईं। उतां हुननि लॾो खयो, लॾो खणी वरी अॻिते विया। हिन मंझंदि छा कयो त वञी ठाम ठिकर ॻोल्हणु लॻो। ॾिसे त ॿेली हा अबा कढी वठो माना कुटी खाई वरी सही ऊंधो करे छॾियईं उन ई जाइ ते। वरी वञी हुननि कपिड़ो माना ठारू छा तोणी लॾो लाथऊं, हे पोयों अथनि। हलो हलां हलो हलां हलो हलां आख़िरकार बि वञी हे बि वेझो पियो अथनि, पर हाणे घर कोन थो वञे न, परे पियो थो घुमे। आख़िरकार साईं छा थियो, अबा हिते लैला हक़ल ॾिनो कुते खे त निकर कुता हिते बीह। त मजने सोचियो पाण त वञ भेणा जा पुट मूंखे हक़ल ॾिनई त बीह कुता हिते। मजनो उते सुकी बुंड जो बुंड थी वियो, सुकी सफ़ा बुंड जो बुंड थी वियो। अबा हुननि झुड़ थिया, मींहं उठा, वाह ओथर बनाया, ढिंगर डाहर जेके बि अची सही माना मजने खे फिरी वकोड़े विया। वरी मितेरनि जा वल फुटा, उहे वरी मजने जे मथां जीअं छप्पर माना थी वञे ईअं थी विया आहिनि। पोइ 6 महीना या साल में आख़िरकार हुननि वरी लॾो वापसि वरी पोयां पेर खणी आया। हू जो मोटिया अची वरी को मजने जे भरिसां को लॾो धॾो को लाथो अथनि। नंढा ॿार चङा टाप हा। लैला चयो भा वञो भला कोई बना का काठी किरड़ी का मेड़े बना चूंडे अचो त भला को मानी त पचायूं, ह्यां झल त कयूं। ओ ॿई माना ॿारड़ा ॿ विया। से हाणे ढिंगर जो ॾिठो मजने खे माना वकोड़िया बीठा। हुननि ॿारनि वञी हुन ढिंगरनि में हथु विधो, छिकियो त सही मजने दाह कयो। चई लैला ऐं ॿार ढिंगर छॾे वठी भॻा घर। भॼंदा आया, पुछा थो करे हिन लैला ॾे हवार भई छो छा थियो अथव, काठियूं कोन आंदा अथव। चई काठियूं पुट लॻा पिया आहिनि, पर हींअर हिकिड़ो बुंड जो बुंड आहे, उन जे मथां वल मितेरनि जा वरी काठियूं बि। असां वञी हथु विधो, हुन दाह कयो त लैला असां भॻासीं। असां चयो त अलाए छा आहे, असां आयासीं मोटी। लैला चयो वञ भेणा जा पुट मूं हक़ल ॾिनो कुते खे, मजने सोचियो पाण ॾे है भॻो। लैला रओ मथे ते रखी पतो अचीसीं मजने वटि। अची डाहरनि ढिंगरनि में हथु विधई त मजने ॻाल्हाए चई लैला ॻाल्हि ॿुध, शाबश आहे ने वलनि खे, शाबश आहे ने ढिंगरनि खे त मुख जे मथां शाम कयूं वेठा आहिनि, मुंहिंजे वेझे न अच। साईं हुन चयो छा जी ॻाल्हि, पटे मैदान करे छॾियो। मैदान जो कयूं त साईं ठका जो भाकुर जो विधई त सही, ॿिन्हिनि जा साह परवाद बसि माना ॿई मरी विया। घर जा धणी बि मर्द हा, वरी लैला जे पोयों जो पिया त अचनि त बा ॿई मुआ पिया। लैला बि मजनो मुकामो वञी खयूं
मुक़ाम खणे हुन जो अलॻि हुन जो अलॻि। अबा दफ़न बफ़न करे लटे ठाहे ठीकु करे मोटी अची घर वेही रहिया। सुबुह थियो चई भला वञी दुआ त घुरी अचूं। 4 कुल पढ़ी घर धणी वञनि। हूं ऐं मुक़ाम 2 वरी फिरी 1 थी वियो। हुननि चयो आहे त ही छा वरी साईं वठी बचूं वरी वञा जुदा वठी ठाहियूं। वरी हे मोटी आया। वरी ॿियो ॾियारो जो थियो हे वरी विया मुक़ाम ते। वञनि त ओ साॻियो ई वरी हिकिड़ो चई वञ बणा जा पुट ही त ॻाल्हि ॻरी आहे। त हड़ई त चरिया त कोन हूंदा न साईं। चई बाबा तव्हां हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो। इते बि को राज़ आहे कुदरती। तव्हां परेशान छो थिया आहियो? चई हा। अबा पोइ अचणु वञणु मुक़ाम खे छॾे ॾिनऊं।